ॾह की वेझो दाद लिगारी प्राइवेट स्कूल जे उस्ताद असगर पताफ़ी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ लाश थाणे अॻियां रखी उस्तादनि ऐं शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उस्ताद करीम बख़्श पताफ़ी, मीर मुर्तज़ा, शफ़क़त पताफ़ी, फ़िदा हुसैन, ग़ालिब करीम, उस्ताद शाहिद पताफ़ी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं थाणे अॻियां लाश रखी धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त बिलावजा उस्ताद असगर पताफ़ी खे गोलियुनि जो खाज बणाए शऊर खे क़तल कयो वियो आहे। फौरी तौर क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। क़ातिलनि खे गिरफ़्तार न कयो त SSP घोटकी आफ़ीस अॻियां धरणो हंयो वेंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त दाद लिगारी में उस्ताद असगर पताफ़ी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोठाणनि लाश रखी धरणो हंयो वियो आहे। उस्ताद करीम बख़्श पताफ़ी, मीर मुर्तज़ा, शफ़क़त पताफ़ी, फ़िदा हुसैन, ग़ालिब करीम, उस्ताद शाहिद पताफ़ी जी अॻुवाणी में क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त बिलावजा उस्ताद असगर पताफ़ी खे गोलियुनि जो खाज बणाए हिकु शऊर खे क़तल कयो वियो। फौरी तौर ते क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। क़ातिल गिरफ़्तार न कया वियो त SSP घोटकी आफ़ीस अॻियां धरणो हणंदासीं। Justice!